वक़ाल अलैहिस्सलातु वस्सलाम मन युरिदिल्लाहु बिही खैरन युफ़क़्क़िहुहु फ़िद्दीन। वक़ाल अल्लाहु तआला फ़ी शानि हबीबिहिल करीम इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व नबिय्यिना व हबीबना व मुर्शिदना व मौलाना मुहम्मद व अला आलिहि व बारिक वसल्लम। अवलना अल्लाह जो ही है मन जहला पाए पाद नीचे में दोह नमर बख्शा कावड़ गुस्से रखा पंहिंजी जान बचा इश्क अरबी जाम सां रखी नी हनवा मिठो नाम मोहम्मद जो रग रग मंझ रचा। अल्हम्दुलिल्लाह मां पंहिंजे भाइरनि जो दोस्त कारी मोहम्मद अशरफ साहब के कामयाब प्रोग्राम थे दिल के गहराइयों से मुबारकबाद पेश किया। मगरिब खां वठी काफ़ी बुजुर्गनि जा बयानात थिया आहिनि। 12:30 थियनि पिया। 12:30 खां पोइ बयान की का ख़ास ज़रूरत कान का। हूँ भी आख़िर में जो मौलवी बयान करे न वो 5 मिनट करे 10 करे अध कलाक करे छो तो उनके आसरे तव्हां 6 मौलवी ॿुधायो वो थोड़ो सा थोड़ो सा थोड़ो सा। मां तव्हांजे साम्हूं 8 सिपारे सूरह अनाम मां हिकिड़ी आयत तिलावत कई। इन आयत में अल्लाह ताला 5 नसीहत बयान कई। इतने 3 आयतों 3 आयतों में 10 नसीहत पर जो मां ये 10 नसीहत बयान कदम तथा सब करूँ तो आयत बैठो इन जगह खिलो न पुटो ताजे नौसरी का बजर काबिल का खिलो इन जेकर मां हिकिड़ी आयत तव्हांजे साम्हूं तिलावत कई। जंहिं आयत में अल्लाह ताला 5 नसीहत बयान फरमाया कुल ताअलू अत्लु मा हर्रम रब्बुकुम अलैकुम अल्ला तुश्रिकू बिही शैआ। पहली नसीहत ये है तो पंहिंजे उम्मतन के चओ मुंहिंजे ॿारनि खे चओ त मां रब सां शिरक न कयो। शिरक नाक़ाबिल माफ़ी जुर्म आहे। शिरक गद्दारी अल्लाह जो दर छॾे ॿिए दर ते वञणु इहो शिरक आहे। अल्लाह खां सवाइ जो कसम खणणु इहो शिरक आहे। जे माण्हू दुकान ते वेठा हूंदा आहिनि दुकान रोज़ीअ जो कसम छिगल खट ते वेठा हूंदा चवंदा आहिनि मुई पथारीअ जो कसम। छोकिरो अॻियां वेठो हूंदो मथे ते हथ रखी चवंदा औलाद जो कसम। हुज़ूर फरमायो मन हलफ लिग़ैरिल्लाह फ़क़द अशरक मन सजद लिग़ैरिल्लाह फ़क़द अशरक मन नज़र लिग़ैरिल्लाह फ़क़द अशरक। जंहिं रब खां सवाइ ॿिए जो कसम खयूं उन शिरक कयो। जंहिं रब खां सवाइ ॿिए जी पास पासी उन ॼण त शिरक कयो। जंहिं रब खां सवाइ ॿिए सजदो कयो उन शिरक कयो। इन करे शिरक तमामु वॾे में वॾो गुनाह। हुज़ूर संगम पंहिंजे साहबी माज़ खे सॾे फरमायो पाण फरमाई या माज़ ला तुश्रिक बिल्लाह इन कुतिलत औ हुरित असलत। ऐ माज़ अल्लाह सां कॾहिं बि शिरक न कजे। चाहे तोखे फांसीअ ते चाढ़ियो वञे या तोखे बाहि में विधो वञे या तोखे टुकड़ा टुकड़ा कयो वञे टुकड़ा टुकड़ा थियण बर्दाश्त कजां पर अल्लाह सां शिरक न। शिरक छा आहे? अल्लाह जो त छॾे पराए दर ते वञणु शिरक। मिठाई थो चए छॾे दर दाता जो तूं सुतनि सॾ करे अड़े पुली छो न मरी जो पिनी पियो पिना। जैसा तुझे पिना दर न पिन मता पिन दे पूरी न पई इहो दर पिन जेको ॾेई न पचा। इस्लाम जो पहिरों सबक़ इहो आहे त पंहिंजे रब खे अकेलो करे मञोसि। नबी साईं जो मुशरिकनि जो जहिड़ो नबी साईं खां छा कयो? मुशरिक अलाह खे मञींदा
पुछबो ना आसमान के पैदा की जंदाला, जमीन के पैदा की जंदाला, धीउ पुट केर तो दे जंदाला, मीह केर तो वैसा एक जंदाला, पर जंदा अकेलो कोने हे 360 गड कस। या गाल कुरान में लिखा है, कुरान पढ़ो। हुजूर के बचन अजअल आलिहत सूरह काफ तो पढ़ा, अजअल आलिहत इलाहुन वाहिदा, हिकड़ी जी दावत ॾियण आयो आहे। हुजूर छा चयो, व इलाहुकुम इलाहुन वाहिद, जंहिंजी मां मोहम्मद दावत थो ॾियां उहो अकेलो। कुरान पढ़ो, समझी पढ़ो। अॼु त उस्ताद जो आलम ई मास्टर के नहीं होते, शागिर्दन के गिताई ईसा अलैहिस्सलाम ने बड़ो हम मरियम स्कूल में खड़ी है। उस्ताद मुझे बच्चे के पढ़ा जे हाथ में पढ़ाया, उस्ताद जी पुत्र पढ़ अलिफ जे अलिफ जे अलिफ जी माना जे माना एक। ईसा अलैहिस्सलाम जो माना की कोनो दरवेश रब सजी दुनिया बिल लफ्ज़न दे बियारिया, तू तो जे अल्लाह की माना कर, अल्फ जी माना कर, बल लफ्ज़ एकड़ो काफ जो नून, रब जो कुन थी के थी पई। तू तो जे अल्फ जी माना कोने, मास्टर जा पगार कढे। मास्टर जो स्वरी जो अलिफ जे अलिफ जे अल्फ जी माना जे माना काने का, मास्टर के खबर है जे भला तू बुधा जे लव कुर्सी ता वे पई चते अचे कुछ कोने चढ़ियो कुर्सी दे बैठो वे पई चते रिश्ते में किया तो बुधाया। मास्टर बैठो पई चते ईसा अलैहिस्सलाम बैठो कुर्सी ते 3 कलाक वो अल्फ की तकरीर की। नबी त रब जा शागिर्द आहिनि, उस्ताद कामिल शागिर्द कामिल। बेटा ई सोचे पढ़िया पर कढ़िया की न की, पढ़ना अच्छा समझना, पढ़िया पर कढ़िया की न की, तोड़े पढ़न चीन, बिना हुब हबीब जे कुछ भी मिलंदुन कीन, जंहिंजो अल्लाह ते यकीन से अनपढ़िया हाल। सही तो जे पढ़ना परखण न त पढ़ना मजाक, सबक शुक्रिया जे मुझे अंदर में कई औताक। ये चन्नन जी औताक, ये पीर साधन जी औताक, ये भुरटन जी औताक, ये सोलह जी औताक, मोमिन जी दिल अल्लाह जी औताक। बेटा ई साधो जे पढ़ना परखण न त पढ़ना मजाक, सबक शुक्रिया जे मुझे अंदर में कई औताक। पर्दो रखे रब पाक और हरफ न जाना। बेटा ई सोचे दुनिया तई तरसदा, पढ़ंदो रहो सदाई, शागिर्द समझ पाण खे अता उस्ताद। कुरान जो पहिरियों सबक अल्लाह जी सुञाणप, पंहिंजे रब खे अकेलो करे मञो, तनी तन्हा। बी नसीहत वबिल वालिदैन इहसाना, वबिल वालिदैन इहसाना, वबिल वालिदैन इहसाना। रब खां पोइ मखलूक मां वॾे में वॾो हक़ तव्हांखे पीउ मां चुकायो। हाणे के सवाल जो पैदा थिए, पीउ मां चवनि त शिरक जो कमु कर त पोइ औलाद काॾे वञे, त अलाह खां पोइ वॾो हक़ पीउ मां ॾियो। क़ुरान ईअं थो चए, पर जे औलाद जे त शिरक कर, पीउ मां जे त शिरक कर, हाणे बच्चो काॾे वञे। क़ुरान जी फतवा, व इन जाहदाक अला अन तुश्रिक बी मा लैसा लक बिही इल्मुन फला तुतिअहुमा। जेकॾहिं पीउ मां बि शिरक जो हुकुम कनि त औलाद खे हुकुम मञणो न आहे, छो त पीउ माउ खां वॾो हक़ पंहिंजे रब जो। न त बाप ई मजबूर कयो, पिणे क़बर में गॾु हलंदो तो न खिलो बाबा तव्हांजे नौशहरे जा सूती कादा। वॾे में वॾो मखलूक मां हक़
वरी पी मामा वॾो हक़ माउ जो। साहबी पूछो या रसूल अल्लाह वॾो हक़ कंहिंजो आहे? पाण फरमाए माउ जो हक़। सुम मन या रसूल अल्लाह, उन खां पोइ फरमाए माउ जो हक़ आहे। सुम मन या रसूल अल्लाह, उन खां पोइ फरमाए माउ जो हक़ आहे। चौथो दफ़ो चई सुम मन या रसूल अल्लाह, पाण फरमाए समा जो हक़ आहे। हाणे पीउ जो टे दफ़ा माउ जो हक़ मथे ॾिलायूं। छाजे करे? माउ जी क़ुर्बानी वठो। 9 महीने बच्चे खे अढाई 3 साल खंड पिया। धोॿाणी बणिजी तुंहिंजा अटा धो, बोरचाणी बणिजी तुंहिंजा खाधा त्याग करे। हुज़ूर सैयद हज़रत उमर साईं खे हज़रत अली साईं खे फरमायो मुंहिंजी उम्मत में हिकिड़ो आवेश अथव, करमन कबीले जो यमन जो राहत हुआ उमर। जॾहिं उन सां मुलाक़ात थिए न पोइ मां मुहम्मद जो उम्मत लाइ उन खां दुआ कराई। हज़रत उमर चई या रसूल अल्लाह असां तव्हांजा सहाबी तव्हांजे कचेरे में जो आयो बि न, उन खां दुआ करायूं तव्हांजो उम्मत लाइ। फरमायो उमर हा छो? फरमायो उन माउ जी एॾी ख़िदमत कई। हुज़ूर तो फरमायो उन माउ जी एॾी ख़िदमत कई आहे उमर। अवेस जंहिंजे लाइ हथ खणंदो आहे रब हुनजे हथनि खे खाए। माउ जी दुआ, माउ जी दुआ। असां माउ खे चंबाहणो, पीउ जूं बेइज़तियूं कयूं, मौलवियुनि खे चुमड़िया पिया दुआ कयूं। भले पीर उॾामंदो अचे न, भले पीर माथे कावड़जनि, पीर उॾामंदो अचे उन खां दुआ न घुरायो, दुआ माउ खां घुरायो। सुभान अल्लाह। माउ खां मथे कंहिंजी बि दुआ कान्हे, ॿुधी छॾियो। पीउ माउ खे बेइज़्तो था कयो, पीरनि खां दुआऊं था करायो। सहाबियत माउ कावड़ियल आहे, नबी तो दुआ घुरे क़बूल नथी थिए। छा सम्झो आहे तो पीउ माउ खे? मां बाऊं तो बधा नौजवान खे टेस्ट ते वञो था, इम्तिहान ॾियण वञो था, पोड़ी माउ खां पुठी टकरायो, दुआ करायो, बस इन खां मथे दुआ आई। सच था चवंदा सभु अचे को मुल्लो मौलवी मूंखे ॿुधाए त पीउ माउ खां मथे कंहिंजो हक़ आहे? पीउ माउ खां मथे रब जो हक़ आहे, बस। वबिल वालिदैन इहसाना कुरान जी ॿी नसीहत त पंहिंजे पीउ माउ सां ऐं पीउ जा त नबी साईं 4 अदब ॿुधाया। 4 नबी साईं मस्जिद जे दर ते बीठा, नौजवान साहबी आयो, मुसाफ़िर खे ठाकुर पाते, उनजे पोयां हिकिड़ो पोड़ो लठी ते टेक ॾेई आया। हुज़ूर फरमायो केरु आहे? चई या रसूल अल्लाह मां अबी, इहो मुंहिंजो बाबू आहे। हुज़ूर फरमायो पीउ जा 4 अदब थो ॿुधायां, यादि कजां। ॿुधाइनि उनखे पिया नियापो, उनखे पिया ॾियनि, सम्झाइनि मत कारी अशर वीचारो मूंखे मगर काम अची विया मुझे करे आखिर खत्म बसाना तो मतलब उन्होंने न करे 5 मिनट करे 4 दिन नारे तकबीर, नारे तकबीर। जमीयत उलमा इस्लाम, जमीयत उलमा इस्लाम, नारे तकबीर। पीर जा 4 अदब नबी से केड़ा 4 अदब? पाण फरमायो ला तमशे अमामहु, कॾहिं बि पीउ जे अॻियां न वञे। कॾहिं बि पीउ जे अॻियां, पीउ जे अॻियां हलणु पीउ जी बेइज़ती। वला तक़ुद क़बला, पीउ खां पहिरीं मजलिस में न वेहो।
ॿिया भले विया आहिनि पर पुट पीउ जे अदब में बीठो टियों पीउ जो अदब वला तदो बि इस्मिही कॾहिं बि पीउ खे नालो वठी सॾु न कंदी मुरीद मुर्शिद जो नालो वठी पे अदब शागिर्द उस्ताद जो नालो वठी पे अदब पुट पीउ खे नालो वठी सॾु पे अदब अब्बा अब्बा कंदा कयो मां मां कंदा कयो तव्हां तव्हां कंदा कयो मथां पीउ खे तूं तूं कयो न अठोसी पर सूरह राम तो पढ़ा पाण खोले पढ़ो वबिल वालिदैन इहसान बी वसियत इहा त पंहिंजे पीउ सां चलाई टी नसीहत वला तक़्तुलू औलादकुम मिन इमलाक रोज़ीअ जे तंगीअ जे करे पंहिंजे औलाद खे क़त्ल न कजो अजबी मां औलाद जी शादी न चोरो बेरोज़गार मुंहिंजे कंद में हमारी माई जीअं के हुआ मुंहिंजे कंद रब छा थो चए नहनु नर्ज़ुकुकुम व इय्याहुम तव्हांखे बि मां थो पालियां तव्हांजे बच्चनि खे बि मां रब पालियां हदीस पढ़ा हुजूर तो फरमाए इन्नमा तुनसरूना व तुरज़क़ूना बिज़ुअफ़ाइकुम रब थो चए मां तव्हांजी मदद बि कंदो आहियां तव्हांखे रोज़ी बि ॾींदो आहियां सिर्फ़ु ॿिन ॻाल्हियुनि जे करे जेके कमज़ोर घर पिया त उन हिकिड़ा पोड़ा पीउ मां तो कराची कमाइण वेंदो आहे न पीउ नवशहर में मुसले ते रोई पियो ॿिया जेके मासूम बच्चा जेके बाबा बाबा चवण बि नथो अचे अम्मा अम्मा चवण बि नथो अचे उन्हनि जो बातिलियूं ॿोलियूं ॿुधी मां अल्लाह तव्हांखे रोज़ी बरकत असां पीउ मां खे टंग खां वठी घरों कढी छॾियो औलाद बंदि कराए छॾी ते रोज़ी अचे किथां बेचाई तो जे चबल मथे झूपड़ा झूला कीन झूलन जंहिंजो आसरो अलाह में से पत्थर मंदी पलक से सदाई खुश रहन आसरो अल्लाह शाहज़ाद तो जे चनी दांद न बिच्छू चनी दांद न बिच्छू तने बुतन आसा अव्वल ॾींहुं उन्हनि खे पोइ टी नसीहत रब जी आहे त वला तक़्तुलू औलादकुम पंहिंजे बच्चनि खे क़त्ल न कजो रोज़ीअ जे तंगीअ जे करे नहनु नर्ज़ुकुकुम बिही तव्हांखे बि मां थो खारायां तव्हांजे बच्चनि खे रब थो चौथी नसीहत वला तक़रबुल फवाहिश मा ज़हर मिन्हा व मा बतन वला तक़रबुल फवाहिश बुराई जे वेझानवनि जो मा ज़हर मिन्हा व मा बतन वह लिखियल हुजे चाहे ज़ाहिर हुजे बुराई बुराई नंढी हुजे चाहे वॾी हुजे माण्हू छा चवंदा आहिनि नंढड़ो गुनाह भले कजे माना ज़हर जो ढुक भले भरिजे बाक़ी शीशो न शीशो जो नंढड़ो गुनाह नंढड़ो ना को घर अचे न नवशहर वारा कुझु न चवंदा नंढड़ो भले सॼे घर गुनाह नागा गुनाह बिच्छू बिच्छू नंढो बि लंघींदो वॾो बि तुंहिंजी बुराई जे बेछाई न वञ क्रिकेट खेॾण सवा ॿार से मां खेॾंदो
यो तो एडो मर्ज आ भिक्षा में मैच लगी मां 5 ॾींहं मूंखे आदत पइजी वई हुई 5 11 रातियूं मां रुनम तरफ एडो मर्ज चंगा भला नेक नमाज़ी नागड़ी जनाजे यो हमरा लाश के कुल्लो दे पियो मुख ॾिठो उठा कर लाश मुख रे पर छाई हुई सुभान अल्लाह उन्हें मुझे कंदरे पढ़ाया 400 दीवान मुझे वाइस बुधाया चार अज ताईं को वाणियो आयो के मौलवी तकदीर कोड़ी अज वाणिया तो मुसाफिर जे गड रात को नहीं इलाके में प्रोग्राम होला मिनटों से असानी दावत कबूल कई मुझे रूट दुआ कयो कारी अशरफ जानो हर साल रुपयो करने चलना माता पीर साहब की मुबारक हो जन प्लाट कारी साहब ऐसा ने प्लाट पे कुरान जो वाइस मौला इन जो उम्र में बरकत जिन कुरान अल्लाह पांजो प्लाट आलम हचन वाइस का मौला अली जो शान को दे रब आज़म बुराई जे वेझा न वञो नंढी हुजे चाहे वॾी मदीने पाक में तो यहूदी जो पहलवान उन जो नालो हुजूर संग जैसे जाए तो पढ़ियो लिखियो कोना नंढी खां वॾी बकरियूं चारी कोना एकड़ो फलन मुझे आया फरमाए के इमाम मल्ल विड़न जाने हुजूर साईं खे चई करे मल्ल मुसा विड़ो ऐं मूंखे मारे वियो त पोइ मां तव्हांजो कल्ब पढ़ंदुसि पाण सभु मोहम्मद मल्ल विड़ण आयो आहे मां त क़ुरान ॿुधाइण आयो चइसि मां मल्ल थो ॼाणा हुजूर फरमायो भला जे मल्ल सां कलमो थो पढ़ी त पोइ बद संदरो मां मौलवी खे पहलवान हुजणो खपे कोई बना मुकाबला थी सके एका मौलवन मा मोड़ो था थुल्लो मौलवी दिचो खिलो में कुरान के सुन्नत का जमा चयो ए माते का बी सजी दुनिया खिलाए कावड़ कोने खोड़ो खिलाए केली मुसलमान वरी सन्नड़ो मौलवी दिचो ना गाड़ी साहब जेड़ो घना तो खाए नित सही हुजूर फरमा रोकाना भला जे तो मल्ला सा कलमो तो पढ़ी न बदु संदरो बदे नबी से जन हाथ विदस की सुभान अल्लाह वरी वो जो कपड़ा चंडे चे या रसूल अल्लाह मुझे पैर तिरकी वियो पान फरमाए बदु संदरो हुजूर संदरो उन संदरो बदो नबी जे हाथ में इशारो से नस्किरी पियो उठो कपड़ा छंडे जे या रसूल अल्लाह कलमो भी पढ़ांदो मुसलमान भी जांदो यहूदियत भी चढ़ांदो माखे हिकड़ी गाल समझा इशारो तो तू मोहम्मद तो लिखे केरी केरी आगे न था चो निंद में वाई डेढ़ हुई थी दो कहां जो दुकान है को कोरोना जा मारे लगे एक सुभान अल्लाह अने वरी कोरोना छिकी थी जो तो मौलाना फजर मान रोड थे पियो अचे मौलाना उठंदो कोरोना उठंदो हां अंदर बयान ॾिनो कल जब कोरोना ने वरी छिकी थी तो मौलाना ऐलान कयो मौलाना के अपोजी जनरल लीडर के हाने नवाज शरीफ में सरदारी जो दिमाग ठीक 4 साल फादर तो गाल बना मौलाना जी पैरे ने सच नवाज शरीफ से जो तो चे ये तो मौलाना जी पैरे ने मनो आ तो पादरन खा बचो
या रसूल अल्लाह इशारो तहां करो मुखे केरे केर थो पान फरमायो इहो ई तो मुझो कमाल है इशारो मुझो दुआ ताकत अर्श के रब जी फरमाई इशारो मां कंदो हां चंड ब टुकड़ा हो कर हथ मां खणंदो हां मी हो असां पत्थरन ते हथ मां मोहम्मद रखंदो आ पत्थरन का कलमा रब पाण पढ़े घुमे जो सजण पियो ककर शाम कन पिया घुमे जो सजण पियो ककर शाम कन पिया पत्थर भी मोहम्मद ते कलमा पढ़े चनो नाले वारो कारी अशरफ असां लिखो न कंदा कि मां बाऊ मातन पीरन के भी सलाम दे पूरे महल्ले के कारी साहब सब लाठी जाती जाते वणई मोहम्मद जो कुरान जो बाइस काड़िया न था जो सुभान अल्लाह दोरा साहब घुमे जो सजन पियो ककर शाम कन पिया पत्थर भी मोहम्मद के कलमा पढ़ा अभी संगे पत्थर सुञाणे हरणी सुञाणे डाची सुञाणे मोहम्मद मिठे के आ सब कं सुञातो मोहम्मद मिठे के आ सब कं सुञातो अंधो थियो अबू जहल जंहिं कुझ न ॼातो मोहम्मद मिठे के सब कं सुञातो तिरमिज़ी शरीफ जी रिवायत है नबी से असर का फोन का उठो डोड़ंदो आयो मालिक भी बोया उठो जी कदमन में की उठ की भी खबर है तो मके इंसाफ मिले तो मिठे मोहम्मद अफसोस पाकिस्तान के मुसलमानों ते जे तो मुझे तरक्की यहूदी जो बोले पान फरमाई छो तो मारे सेंचित तो थी पियो मस्त थी पियो फरमाए तो के न तो सुनाने मोहम्मद के सुनाने साहब जो या रसूल अल्लाह उठ रोए तो फरमायो रोए न तो मोहम्मद के ता जान मर पे अल्लाह के रसूल के ता मोहम्मद मिठे के आ सब कं सुञातो अंधो थियो अबू जहल जंहिं कुझ न ॼातो मोहम्मद मिठे के आ सब कं सुञातो पाण में खैर आए उठ के पिया चवनि सही मुंहिंजो मालिक मूंखां कमु घणो थो वठे गाह थोरो थो ॾे मूंसां ज़ुल्म थो करे चओसि त मां बेज़बानी सां ज़ुल्म बुराई रे न मञो नंढी हुजे चाहे वॾी लिखियल हुजे चाहे ज़ाहिर पंज तास खे ॾिना छह ॼणा बात बज तू छा लाइ वेठो आहे हिते गुनाहन वारन जी जमायत में शामिल थी उन्हनि जे जमायत खे वधाइण बि गुनाह वला तक़रबुल फवाहिश बुराई जे वेझा न वञो हाणे के एड़ियूं बुराइयूं चोरा शहर में रांदियूं तो कनि लट्टियूं खणी बीठा इनके छा चवंदा या कहिड़ी रांदि जी सिनोकर रांदि त शैतान जे दिमाग़ में बि कान्हे एड़ा जुआ जा तरीका कढिया अथऊं ॿार रिंद मोरीअ ते वञी वेहंदा हाणे जुआ कीअं पिया खेॾनि हेॾो 10 गाॾियूं आयूं त तूं मूंखे 10,000 ॾिजांइ 9 आयूं त मां तोखे इहा जुआ शैतान जे माउ खे बि कान्हे जेका नौशहरे वारनि खे भला तक़रबुल फवाहिश बुराई जे वेझा न वञो
बुराई बुराई चार पंजी नसीहत पंजी वला तक़्तुलुन नफ्स